इतिहासा ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो तालीम जे आलमी दिहाड़े ते पैगाम मुल्क में तालीम के हथी ॾियण लाइ किरदार अदा कंदड़ उस्तादनि ऐं शख़्सियतुनि खे सलाम पेश कयां थो। तालीम के हथी वठाइण जटरादार तरक्की ऐं अमुन जी ज़मानत है। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु है 22 लख खां वधीक पाकिस्तानी ॿारनि जो स्कूल न वञण गणतीअ जोॻो ऐं चैलेंजिंग है। दुनिया सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहण लाइ असांजे ॿारनि खे तालीम न पर मयारी तालीम जी ज़रूरत है। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो है त मयारी तालीम जी हासिलात लाइ पेश ईंदड़ रंडकुनि खे जंगी बुनियादनि ते ख़त्म करणो पवंदो, जॾहिं त क़ौम जी हैसियत सां पंहिंजे ॿारनि ऐं नौजवाननि में साइंस ऐं टेक्नोलॉजी जो इल्म हासिल करण लाइ हौसला अफ़ज़ाई करणी पवंदी। पीपल्स पार्टी हमेशह तालीम ऐं तरबियत खे पंहिंजे पहिरीं तरजीह में शामिल रखियो है। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु है त क़ाइदे अवाम जे हुकूमती दौर में माज़ी जी भेट में सभ खां वधीक स्कूल ऐं तालीमी इदारा क़ाइमु थिया।